नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार और मैं संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान जो अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां फ़ोन ते राब्तो ॿिन्ही अखबारनि में सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मौलाना फजल रहमान आसिफ अली ज़रदारी खां खैरियत मालूम कई। आसिफ अली ज़रदारी चवे थो बेइतमादी वारी रिथ ते पूरी ऑपोज़िशन सां गॾु आहियूं। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त हुकूमत जे इतिहादनि सां जल्द राब्ता कया वेंदा। नवाब शाहजी पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी शागिर्दियाणी परवीन रिंद ऐं संदसि चाचे सिहत खाते पारां जोड़ियल कमेटी ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। परवीन रिंद जो चवणु आहे त 2 ॾींहं गुज़री वञण बावजूद जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो ऐं न ई पुलिस 161 जो बयान वरितो आहे। मामले जी अदालती जांच ऐं JIT जोड़ी वञे। बेइतमादी रिथ PDM जी रुगो ख्वाहिश थी सघे थी। असां में हर लिहाज़ खां मुक़ाबले जी सलाहियत मौजूद आहे। PDM जे सफ़रनि में हिकु जहिड़ी सोच न आहे। हू वोटनि लाइ हेॾां होॾां वांझाए रहिया आहिनि। परॾेही वज़ीर शामिल कुरैशी जो बयान। ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख खिलाफ इज़्ज़त खे छीयो रसाइण वारी केस जी ॿुधणी। सिंध असेंबली में मुखालिफ़ जो अॻवान हलीम आदिल शेख अदालत में पेश। हलीम आदिल शेख तरफ़ां अदालत खे दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा। हलीम आदिल शेख केस रद्द कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। एंकर शाहिद मसूद खिलाफ केस की ॿुधणी। सूबाई वज़ीर सईद गनी अदालत में पेश। सूबाई वज़ीर सईद गनी की दरख़्वास्त एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में ॿुधणी थी। सईद गनी की दरख़्वास्त ॿुधणी 1 मार्च ताईं मुलतवी कई वई। बलूचिस्तान के इलाइक़े मस्तूम में पसंद जो परणो कंदड़ नवाब शाह वासी जोड़े के ज़िबा करे क़त्ल कयो वियो। काली कांग में जवाबदार नदीम ऐं संदसि ज़ाल खे कुही क़त्ल कयो। हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद मां घर मां नौजवान जो ख्वाउ खाधल लाश हथायो। ॻोठ जादल शाह मां 22 वरियनि जे अब्दुल रज़ाक नारे जो लाश मिलियो। पुलिस मौजूदु पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद मौत जो कारण मालूम मलीर जे शालतीफ़ टाउन वारे इलाइक़े में 2 धुरियुनि में झेड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप इरफान नाले सां थी। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि पेश आयो आहे। मुल्क में कोरोना वायरस के 44 मरीज़ फौत थी विया। फौतनि जो अंग 29,731 थी वियो। 24 कलाकनि दौरान 3019 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,80,592 थी वियो। 13,70,693 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। हाकारी शरह 5.36% रही। रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में गॾियल कार्रवाई। 2 ॾोहारी गिरफ़्तार थियलनि में अमजद अली हमज़ा शामिल। शिकारपुर में जो मुबैना पुलिस मुक़ाबलो हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जी ॾोहारी गुलज़ार शेख खैरपुर पुलिस के मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हो। ऐं सुल्तानकोट बेजो जागरण वारे इलाइक़े में 3 ॾींहं पुलिस जो सर्च ऑपरेशन दौरान रूपोश ॾोहारी फरार थियण में कामयाब। पुलिस 10 घरनि खे साड़े छॾियो।